नाज़रीन, हैदराबाद से एक सरकारी ज़नाना अस्पताल में ताज़े जावल बार के मुबैना तौर अगवा किया वियो आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, तफ़सीलात खां आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद जे सिटी थाने है जी हद गाड़ी खाते वाले इलाके में कायम ज़नाना अस्पताल में 2 कलाकनि जो ताज़ो जावल बारड़े जे मुबैना अगवा वारो वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त मुतासिर ख़ानदान इल्ज़ाम हयो आहे त बारड़े खे संदसि 30 ऐं 4 अणॼातल माण्हुनि सां गॾिजी अस्पताल में ज़बरदस्ती खणी फरार थी वियो आहे। इन हवाले सां मुतासिर बारड़े जी माउ जो चवणु आहे त हुननि सिटी थाने ते NC दाख़िल कराई आहे, पर सिटी पुलिस जो केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जॾहिं त हुननि इहो बि इल्ज़ाम हयो आहे त निंगरी सिर्फ़ 2 कलाक अॻु जाई हुई। उन दौरान संदसि 30 ऐं 4 नामालूम साथी जेके हुन सां गॾु हुननि अस्पताल पहुची हुननि खे दहशत जो निशानो बणायो ऐं 2 कलाकनि जो ताज़ो जेको जावल बारड़ो आहे उहो पिणु अगवा करे विया आहिनि। जॾहिं त हिन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे SHO सिटी सां, त हुनजो चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो आहे इहो घरेलू तनाज़ जे सबबि पेश आयो आहे, जॾहिं त हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रही आहे। ॿिए तरफ़ जेके बारड़ी जा जेके वालिदेन आहिनि, जेके माउ आहे, उन्हनि एहतजाज बि रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त सिटी पुलिस फौरी तौर ते केस दाख़िल करे बारड़े जे अगवा में मुलविस संदसि 30 ऐं 4 जेके हुन जा साथी आहिनि उनखे गिरफ़्तार करे हुन जेको बारड़ो आहे हुनजे हवाले कयो वञे। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।